तो अला नबी अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। फी मक़ामिन आखर फ़क़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा। युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअम्वालिन वबनीन वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अन्हारा। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी वअला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअह लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात मिन जमीइल अहवाल वल आफात व तक़दी लना बिहा मिन जमीइल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदका अअला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात। इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। बाज़ा बाज़ा हर आँच हस्ती बाज़ा गर काफरो गबरो पुत
बुत परस्ती बाजा 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 हरांच हस्ती बाजा घर काफरो गबरो बुत परस्ती बाजा ई दरगहे मां दरगहे ना उमेदी नीस्त ई दरगहे मां दरगहे ना उमेदी नीस्त अगर सद बार तोबा शिकस्ती बाजा पोखणी अथई त पोख न दवी दई मुंद चढ़ी पानी भी थींदई पोयरो सुकी थींदई सोग जिते लुणदो लोग मताऊं ते सिकी हिक संगल अज 25 सितंबर सन 2022 गोठ कादर बस कलो मरहूम व मगफूर हाजी मोहम्मद याकूब कलो रहमतुल्लाह अलैह जे रूह के ईसाले सवाब पहुंचण खातिर उन जे पोयन फर्जंदन हाजी महकुमदीन कलो साहब हाजी मोहम्मद हारून कलो साहब मोहम्मद अमीन साहब कुतुबदीन साहब सदरदीन साहब भाईरन गरजी सजी पांजे अबे जे रूह के ईसाले सवाब पहुंचण खातिर पांजे अमर जे रूह के ईसाले सवाब पहुंचण खातिर कुरान पाक जे वाइज ऐं तकरीर ऐं खैरात फी सबीलिल्लाह जो एहतमाम कियो सुबह का वठी अवां कुरान पाक बुधी रहा हो रहमत जो वड फड़ो मींह कादर बस कले जे गोठ जे वण जे पन पन जे मथा वसी रहियो आ अजो हाजी मोहम्मद याकूब जी कबर भी जन्नत जे बागन मां बाग बनजी वेंदी अल्लाह से उन जे कबर के नूर सा मुनव्वर करे छो त हिन कनन सा बुधंदा हासी त जडे भी हर वक्त चंदो ला इलाहा इल्लल्लाह जके कलमो याद न हो तो भी मोहम्मद याकूब जे कलमे पढ़दा सबने याद अची ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कुल्लु नफ्सिन जायकातुल मौत हर नफ्स के मौत जो जायको चखो बुजुर्गन जो सोहबत याफ्ता हुयो बिलखुसूस हाले जी शरीफ वारन पुराना मानू होया ये जो ने आखिरी टाइम ते का हिक बनी बेहोशी की हालत में उन जी नमाज कज़ा थी न त इन हालत में भी नमाज भी पढ़ंदो हो पर इन हालत में उन अल्लाह जे बाने रोजा भी न छड़े मां चवंदो मां हाजी साहब रोजा न रख तू ने कुरानो तो के शरीयत भी इजाजत आ शेख फानिया चंदो मोले साहब ये त न चो अल्लाह उन जे कब्र के जन्नत जो बाग बनाए असा दुआ को आयो उन जे लाए इंसान मरी विंदो आ न त पोयो एकड़ा एड़ा हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मानू मरी विना जो नाम है अमाल भी लाख क्यों विंदो बंद करे रखना रे क़यामत जे ॾाड़े खुलंदो इक़रा किताब पढ़ पाजो किताब रगड़ा एड़ा अल्लाह जा बाना हुदान जेके पाण मरी विनान पंजो नाम है अमाल खुलल हुंदो मस्जिद ठहराए पुल ठहराए नलको हणाए मदरसो ठहराए मस्जिद में का शे वठी दई वियो नलको हणाए खूह खोटाई वण रखाई रस्तो ठहराए मानू आया वया कौम फायदो वरतो उम्मत आलिम पढ़ाई कारी साहब पढ़ाई उन शागिर्द कढिया
वरी उन शागिर्दन जा शागिर्द निकता वरी शागिर्दन जा शागिर्द निकता इन जो इहो सदक़तुन जारियतुन जेसी ताईं इहो इल्म वारा हूंदा हे भली मरी वञे उन जी क़ब्र जन्नत जो बाग औलाद साले छॾे वियो आलिम करे वियो हाफिज़ करे वियो या उन जी औलाद पई नमाज पढ़े वो नमाज में दुआ घुरंदो रब्बी जअलनी मुकीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। वो नमाज में आखिर में आयत पढ़ंदो त अल्लाह रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया अल्लाह बख्श मुझे अबे ऐं अमड़ खे सुभान अल्लाह ना था पंज दफा जो नमाज में बानो चवे अल्लाह मुझे अबे अम्मा के बख्श वलिल मोमिनीन सभिनी मोमिनन के बख्श पंज दफा फर्ज में सुन्नतू नफल वितर इशराक अवाबीन तवाबीन वो माता का पुछां तो नबी से फरमायो ते इंसान जो कब्र में ओचतो दर्जो बुलंद थींदो आ गुनाहगार होंदो ओचतो दर्जो बुलंद थींदो आ वो चंदो मुजा मौला हे मूसा मेहरबानी काडो थी आ वो जवाब इंदो वलद बे वलद इस्तिगफार का तुजी औलाद तुजे लाए दुआ बख्श जी घुरी। दोस्तों जेको मानू चवे ना अल्लाह मुझे अबे अम्मा जे कब्र के जन्नत जो बाग बनाए त नमाज पढ़े उन जे का सदके में का खैरात त ये कहे अज बस हिन खैरात जो सवाब अज कुरान जो सवाब अज मिलंद खोड़ मिलंद कब्र बाग थी पर रोज मिले हमेशा मिले खुटे ही न तो वो मानो नमाज पढ़े ऐं नमाज में रब्बी जालनी मुकीम सलात या आयत पढ़े हर वक्त पंज वक्त जे अल्लाह मुझे अबे ऐं अमड़ के बख्श अल्लाह सभिनी मोमिनन के बख्श इहो वड्डो सदक़तुन जारियतुन ना हाजी मोहम्मद याकूब जा पुट मां जेतिरे ॾिठो आ त सभु भली कणी ॾाढ़ी हिक ॿिन जी कणी कटियल आ या कूड़ियल आ पर जेके अथसि सभु ॾाढ़ी वारा न पंज वक्त नमाज़ी न दुआ घुरंदा हूंदा यकीनन अल्लाह उन जे अबे अम्मा जे कब्र के जन्नत जो बाग बनाईंदो। अलमरो मा मन अब जी जैसा मोहब्बत हूंदी उन सां गॾु हूंदो न जी आलमन सां भी मोहब्बत अॼु चवण केतिरा आलम मां हदीस पाक में पढ़ियो त कब्रिस्तान मां ये बाहिरा बरी खत्मो न दे दुरूद न पढ़े कुल न पढ़े ये गुजर करे वने तालिबुल इल्म या आलिम हक जो अल्लाह उन जे गुजर करण सा भी अल्लाह कब्र वारन जे मथा अजाब उतारे दो यकीन अथव। पर दोस्तों मां दुआ तो कया जेका शे चाहिया सडरांदी हर नई से पुरानी थी असा सब मरण के लाए आया इतने बंगला मारियूं उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे जब दुनिया से सिकंदर गया तो दोनों हाथ खाली थे रूए जमीन जो बादशाह मरे तो मुझा पैर बाहर कर जो हथ बाहर कर जो मता दुनिया वाला चंद रूए जमीन जो बादशाह कंगड़ न पाए वियो वडा पे जको सो वडा कफन न खणियो ई कोडर हिकड़ो कानो ए ये अढ़ाई वाला कफन जा बस मिलंदा दुनिया रह जी वेंदी कुल्लु मन अलैहा फान हर शे फना थी वेंदी मोड़ जा साथी त सब जे तोड़ जो साथी या त अल्लाह जो कुरान ये पंजे औलाद के पढ़ायो पंजे औलाद के नमाजी क्यों बम महीना लगो लग अजाब हो कोई टारे न सकियो मोहलत जेके पीर दुनिया मरी विया दुनिया में जन्नत में पहुता उहे त न निकरी आया बीहू बंद कराइन हणी हद कयूं पर जेरा भी बेचारा मजबूर थी पिया असांजे पास हिकिड़ो पीर आहे उहो ऐलान पियो करे त वारो कयो जमा सगोरी मुंहिंजी मस्जिद में पानी काहे पियो आहे जी कढो तंहिंजी माना अल्लाह पंहिंजी ताक़त पियो ॾेखारे कुवत पियो ॾेखारे ताकत वारो माया 2 महीना लगो लग भी वसाइम के ताकत नहीं जो बंद करे के मां अल्लाह बंद करने दे अचा त के ताकत नहीं जो मी वसाए छो तो मी वसाइण जो मालिक बियो ना है तेरा और डाडा त चो कोन अल्लाह के विसारे तो पीसे जे के मानू माने सा तो दुनिया जे अंदर लाड़काने में वडो साहब है तहावण भी
यो अज़ाब मुद्द जो मींहुं न हो। अल्लाह तो चवंदो फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा। तौबा कयो त बख़्शां। असां वटि तौबा कान। 2 महीना मींहुं वसियो, ज़ानीअ ज़िना न छॾी, छॾियईं। चोर चोरी न छॾी, छॾियईं। व्याजीअ व्याज न छॾियो, गिलाखोर गिलाखोरी न छॾी, चुगलखोर चुगलखोरी न छॾी, बेनमाज़ी नमाज़ी न थियो, ॾाढ़ी गुण वारो ॾाढ़ी न छॾियईं। अज़ाब आया, लॻो लॻाया, अॻे त न आया अल्लाह जे दर ते, पर पोइ बि न आया। अज़ाब खां पोइ बि न आया। रड़ियूं पिया कयूं, रोऊं पिया, तालिबन खां पिया इस्तिग़फ़ार करायूं, अल्लाह खे पिया मेड़ कयूं। ऐं मदीने जो मीर सदको वञासि मिठड़े नाले तां थोड़ी हवा तेज घुलंदी ही या झुड़ थींदो त भॼन आ मस्जिद में अची नफ़ल पढ़ी, मौला इन हवा ऐं इन झुड़ में मां मोहम्मद ख़ैर जी उम्मीद थो रखां त ख़ैर हींअर हुजे, शर हींअर न। असां मींहं वसिया त बि न सोचियोसीं हेॾा अज़ाब थिया, फुचूं वयूं। तव्हां वटि त कुझु मिड़े फुचूं चूडियो सूडियो था पाणीअ में, असांजे इलाइक़े में त सारियूं हलियूं। मदरसनि मां पाणी, सभु कमरा वहनि पिया, भितियुनि मां गड़का करे पोइ पाणी वहे, रोऊं पिया त बच्चा न मरनि। जायूं किरी पयूं, कमरा किरी पिया, बनियूं ॿुॾी वयूं, ॾार ॾेई विया। रब आज़माए थो, रब नेमत ॾेई बि आज़माईंदो अथव, नेमत खस बि आज़माईंदो अथव। अल्लाह तो चए ॾिसण शुक्र कनि था, नेमत घणी ॾे त शुक्र कनि, ऐं खसियां त सब्र कनि। न असां वटि शुक्र आहे, न असां वटि सब्र आहे। ऐं इहे ॿिन्ही जमातुनि जो रस्तो काॾे आहे? जहन्नम ॾे रस्तो न आहे। साबिरनि जी जमात जो रस्तो बि जन्नत में आहे, त शाकिरनि जी जमात जो रस्तो बि जन्नत में। मां सूरत अलहम्दो पढ़ी आहे। अल्लाह साईं असांखे दरख़्वास्त सेखारी आहे त मूंखां घुरो राशन जे पासे ॾे। राशिद महमूद केतिरो ॾींदो? 1 ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं। वॾेरा ख़ुर्शीद शाह घणा ॾींहं ॾींदो? 1 ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं। चौथे ॾींहुं जॾहिं वठी कोखियो त मां वसां। वज़ीर केतिरो ॾींदा? वज़ीरनि में कई वटाऊं भॼ भॼा राशन जे। हाणे फौजी त वरी अहिड़ो था कनि चंडरा जो हिकिड़ो बोरो उछलनि था, माण्हू भॼंदा वञनि, बोरे था वञनि, वरी गाॾी भॼाए अॻिते था वञनि, वरी ॿिया भॼंदा था वञनि, हिके बोरे में जंहिंमें 2000 जो सामान। अल्लाह खां घुरो, ग़ैब खां मदद कंदो। सूरत फातिहा मां पढ़ी मुझे मौला अली शेर जली हक जे वली फरमाए जे मां सूरत फातिहा ते ये तफसीर लिखा न, वो 40 उठ भरियो तभी पूरा न पौने। छो त ये सूरत फातिहा उम्मुल किताब आ, इन में शिफा भी आ मोमिनन जे लाइ। अल्लाह जो फरमा सा कुरान के शिफा रखी आ मोमिनन जे लाइ। कुरान में ज़ाहिरी शिफा भी आ त कुरान में बातिनी शिफा भी। यकीन अथव नथा ॻाल्हायो? 7 दफ़ा सूरत पढ़ी फातिहा मथे वारे सूर के शुकार न चले वञे त चई जाए, बुखार वाले ते पढ़ न चले वञे त चई जाए। असां हिन खे काथे हिकिड़ो खज़ानो आहे, ज़ख़ीरो आहे, छॾे ॾिनो आहे। हिन खे जगो अब्दुल जब्बार पढ़े तो त हिते ज़ाहिर ॾिसो था तव्हां सभु मूंखां वधीक मोतबर, वधीक पैसे में, मां ग़रीब जो पुटु आहियां, तव्हां सभु हेठि वेठा हो, मूंखे कुर्सी ते विहारियो अथव। को मां सरदार आहियां छा कलनि जो या कल्होड़नि जो या कंहिं ॿिए क़ौम जो? मां सरदार न आहियां, पर चवंदो मौलवी साहिब ज़ाहिर ॻाल्हि आहे त क़ुर पढ़ियो अथई तॾहिं तोखे मथे विहारियो। तौबा कयो। सूरत फातिहा तव्हां ख़ुर्शीद शाह ॾे लिखंदव न दरख़्वास्त, ये पढ़ियल माण्हू ॻाल्हि सम्झंदा। अॻ में उनजी तारीफ़ इज़त माब जनाब आला वग़ैरह वग़ैरह, अॻ में उनखे लक़ब ॾे। पोइ उनखे चवंदो साईं असां तुंहिंजे ॻोठ जा, असां तुंहिंजे सूबे जा, असां तुंहिंजे हद जा वॉन्टर, असां तुंहिंजा। उन खां पोइ चवंदो साईं असांजो रोड रही, उन खां पोइ चवंदो साईं असांखे नौकिरी ॾे, बिजली जा पोल किरी पिया, हे कम कर। उन खां बाद में वरी जॾहिं उहा दरख़्वास्त ईंदी उन ॾे, कंहिं बि सदर ॾे, DIG ॾे, वॾे ऑफिसर ॾे, उहो पढ़ी पोइ उनखे मोहर हणंदो, ठपो बाबा क़बूल आहे। पोइ वरी उनखे मथो हिकिड़ो नोट लिखंदो, हू बहू अल्लाह। इहा दरख़्वास्त वारो नमूनो सूरत फातिहा जो असांने मोकिलियो आहे, जेको ॾींहं में तूं
पंज दफा पंजन दफन में 4 दफा पढ़े तो फर्ज में 4 सुन्नत में वरी बे परीअ जो टे परीअ जो ता हर रकात में अलहम्दु पढ़ंदा हो न पढ़ंदा हो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन और यहाँ दो चवे जेको डाडा चौंदो मूसा गड मदीने हलन सब तारीफ पाण तो आगे बेटे आए तो रब जी तारीफ दरख्वास्त माओ के में समझाए माओ तो कहने भी लिख दो के मुझी तारीफ कर दो खान फलाना वजीर इज्जत मां फलाना फलाना सब तारीफ तुझे लाए तू सारे जहान जो रब्बा रब जी माना हलाईंदड़ रब जी माना चलाईंदड़ रब जी माना खाराईंदड़ रब जी माना प्यारींदड़ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मौला सब तारीफ तुझे लाए तू सारे जान जो रब अर्रहमानिर रहीम सही तू रहमान बिया रहीम बिया मालिक यौमिद्दीन सही तू क़यामत जे ॾींहं जो भी मालिक हाने ये टे आए तो मुझे रब करीम जी तारीफ उन जी इज्जत जाओ जलाल उन्हीं का बाद में हाने ही चाहता हो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जेको डाडा चवंदो मदीने वेंदो इय्याका नअबुदु इय्याका नअबुदु थोड़ो सोचो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन असां खास इबादत तुंहिंजी ई कयूं त ऐं मदद तोखां ई घुरूं था कंहिंखां इबादत कंहिंजी मदद कंहिंखां चवंदा हो न माता सुबुह जो पढ़ी वई ॿे पढ़ी जो टे पढ़ी जो हां मदद मस्जिद में वायदो करे वे मोमिना न आयो हां मोमिन हो तो वो ये चल इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन पढ़ी बाहर निकले मस्जिद में या अली मदद पीर मौला अली मदद या रसूल अल्लाह अल मदद मां मिठे मोहम्मद जे गुस्ताख के काफिर चवंदो मिठे मोहम्मद जी जुती जो शान अर्श का मथे अली मौला है असा जो साईं या आका है पर मदद केर कंदो चई दो नमाज 5 दफा पढ़े वो अंदर में एक बाहर में भी या गौसल मदद ना रब बियो सेकारई इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन ये जो खास इबादत तुंहिंजी दा कयो मदद भी तोखां दा घुरो ये चवंदो आहे साईं असां तुंहिंजा तुंहिंजे हद जा तुंहिंजा वोंडर रब सां इबादत भी तुंहिंजी था कयो रब मदद भी तोखां दा घुरो घुरो मूंखां क़ुरान जो मुतालो छो न था कयो जो नबी मूंखां घुरी आदम नबी बो मुखां घुरे नूह नबी बेड़े में हो जने बेड़ो हले पयो हेठां भी पानी मथां भी पानी अल्लाह अल्लाह ये पानी में जने बेड़ो तैयार थो अॻिते बियो हले हाणे नूह अलैहिस्सलाम बेड़े के बियो हलाए आदम जो नारो नाई छो त पहिरियों नबी आदम सानी आदम नूह अल्लाह कुरान में दो फरमाए मुझा जानी बुधाए जने जनाबे नूह नबी बेड़े में चढ़ो हाने बेड़ो पियो हले उन नारा कंजा हयो कहीं का मदद घुरई सही बुध नालो कंजो दई भला ये चोदो हुजे त दादा आदम बाबा आदम ना 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 अल्लाह अल्लाह चाबियो चवे सुभान अल्लाह चो त मां कुरान मां बुधाया है दादा चो न
कुरान में लिखल रब तो फरमाए सोहन बेड़े में वेठो तेरे बेड़ो हलो नूह नबी ही जो बिस्मिल्लाहि मजरेहा बिस्मिल्लाहि मजरेहा व मुरसाहा इन्न रब्बी लगफूरुर रहीम गोडा चौदो मदीने भी दो कहजा पे नारा घणी कहजा